जय माता दी, जय झूलेलाल। मां प्रेम सोनी रायपुर मां तव्हां सभिनीनि भाइरनि खां हिकिड़ो सवाल, हिकिड़ो अर्ज़ु कि असांजी पूज्य सिंधी पंचायतनि जा जेके मुखी ठहनि था या सामाजिक संगठन पंहिंजा सिंधियुनि जा जेके बि आहिनि, उनमें हिकु दफ़ो जेको मुखी ठहे थो पंहिंजे कार्यकाल ख़तमु थियण खां पोइ बि छो लहणु नथो चाहे। हिकिड़ो ई मुंहिंजो सुवालु आहे, छा मुखी ठहणु हिकु शेवा आहे या मेवा आहे? अगरि शेवा आहे त इन शेवा ते सभिनीनि जो हक़ु आहे। उहो हिकु दफ़ो जेको मुखी ठहे थो पंहिंजो कार्यकाल ख़तमु करे पंहिंजा अहिड़ा सुठा कमु करे वञे कि जेको अचण वारो ॿियो मुखी हुजे उनजे लाइ टारगेट हुजे कि हाणे मूंखे इनको सुठा कमु कराइणा आहिनि, परंतु हुनजो कार्यकाल ख़तमु थो थी वञे, कमु थिए थो सुठो नथो थिए, पर पद तो कार्यकाल ख़तमु थियण खां पोइ बि हटणु नथा चाहिनि। या त इनमें मेवा आहिनि, मेवा मतिलबु कई तरीक़े जा थींदा आहिनि कि भई इनमें लाभ आहे, कुझु न कुझु फ़ाइदो आहे, तॾहिं माण्हू पंहिंजा कमुकार पूरो छॾे करे इनमें ॾींहुं भर लॻियल पिया आहिनि। कुझु त आहे, छा आहे इहो ई मां सवाल तव्हां खां कयां थो। मुंहिंजी सोच इहा आहे कि हिकु दफ़ो जेको मुखी ठहे ॿिए दफ़े बिल्कुलु बि उनजो कार्यकाल न अचणु खपे, ताकि अगरि शेवा आहे त ॿियनि खे बि मौक़ो मिलणु खपे। ॿियो, जेके बि सामाजिक संगठन आहिनि, पंचायत आहिनि, उहो पंहिंजो अकाउंट एकदम क्लियर रखेनि, 100% पके में, कोई भी कच्चे में लेन देन न हुजे, ताकि अॼु जेके उन्हनि जे मथां उंगलियूं उथंदियूं आहिनि उनजो रीज़न इहो थींदो आहे कि हिसाब नथा ॾियनि। छो? जेॾी महिल फोड़ी वठण जी पारी अचे थी या पैसा वठण जी पारी अचनि था त हथ निवड़त करे वठनि था, पर जेॾी महिल हिसाब जी पारी अचे थी त पोइ कोई हिसाब ॾियण लाइ तयारु न आहे। छो? त या त मेवा इहो आहे कि भैया पंहिंजो कमुकार दुकानदारी छॾे करे भई असांखे समाज सेवा करणी आहे, पंचायती करणी आहे, इनमें असांखे पैसा मिलंदा पिया आहिनि। इहो हिकु वॾो सुवालु आहे, इन जी सभिनि खे बारीकी सां सोचणु खपे। जेको बि हिकु दफ़ो मुखी ठहे, मुंहिंजो आग्रह आहे कहिड़ी बि पंचायत हुजे, चाहे रायपुर जी हुजे, चाहे छत्तीसगढ़ जी हुजे, चाहे हिंदुस्तान जे कहिड़े शहर जी बि हुजे, मुखी रिपीट न हुजणु खपे। ॿियो केर बि ठहे न, शेवा आहे त सभिनि जो हक़ु आहे न शेवा करण जो, हिकिड़े माण्हू जो त हक़ु न आहे कि भई सिर्फ़ु शेवा कंदो त उहो ई कंदो, ॿियो न कंदो। त तव्हां सां निमाणी विनती, निमाणो अर्ज़ु, जेतिरा बि असांजा वॾड़ा, जेतिरा बि वॾी पंचायतनि सां जुड़ियल आहिनि, वॾा पदाधिकारी आहिनि, इन विषय ते हिकु दफ़ो ज़रूरु सोचनि ऐं थी सघे तो इन सां खोड़ वॾो बदिलाव अचे। इन सोच सां गॾु जय जोहार, जय छत्तीसगढ़, जय रायपुर।